एशिया खंड के अज़ीम सूफ़ी शाइर दरवेश ऐं आलम हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे 784 सालियाने उर्स जी पहिरीं धमाल के मौक़े ते ज़िले इंतज़ामिया पारां शहबाज़ ऑडिटोरियम सेवण में सुगड़ कचेरी जो शानदार एहतमाम कियो वियो। सुगड़ कचेरी में डिप्टी कमिश्नर ॼामशोरो गज़नफ़र अली क़ादरी मेहमान ख़ास तौर शिरकत कई। तकरीब में एडिशनल डिप्टी कमिश्नर डॉक्टर अदनान मुनीर तुनियो, असिस्टेंट कमिश्नर सेवण वकास मलूक, असिस्टेंट कमिश्नर मांझंद असद करीम सूमरो, असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी हसैन रज़ा मेमून, अदीबन शाइरन दानिशवरन सुगड़न फनकारन ऐं अवाम वॾी अंग में शिरकत कई। सुगड़न कचेरी दौरान सुगड़न पंहिंजे फ़न जो शानदार मुज़ाहिरो कियो, जॾहिं त सुगड़न पारां लिखियल मुख़्तलिफ़ किताब डिप्टी कमिश्नर ॼामशोरो गज़नफ़र अली क़ादरी खे पेश कया विया, जिन ते डीसी सुगड़न खे शील्डूं ऐं इनाम पिणु ॾिना। अमुन जे आलमी पैगाम ते तफ़सीली ख़्याल वंडिया विया। हिन चयो त कलंदर लाल शहबाज़ जो तालीमात सिर्फ़ सिंध या बरसगीर ताईं महदूद न आहिनि, पर सॼी दुनिया लाइ अमुन, भाईचारे ऐं इंसानियत जो सबक़ आहिनि। मुक़ररनि चयो त हज़रत लाल शहबाज़ कलंदर पंहिंजे फ़ख्र ऐं अमल सां मुआशिरे मां नफ़रत, तअस्सुब ऐं तंग नज़री ख़त्म करण जो दर्स ॾिनो, जॾहिं त संदसि दरगाह अॼु बि सभिनी मज़हबनि, क़ौमनि ऐं तबक़नि जे माण्हुनि लाइ मोहबत, रवादारी ऐं रूहानियत जो मर्कज़ आहे। सुगड़ कचेरी दौरान सिंध जे सूफ़ी रिवायतुनि, लोक अदब ऐं सक़ाफ़त जी अहमियत ते बि रोशनी विधी वई। मुक़ररनि चयो त अहिड़ियूं इल्मी ऐं सक़ाफ़ती तक़रीबूं नौजवान नस्ल खे पंहिंजे सूफ़ी विरसे सां जोड़ण लाइ इंतहाई ज़रूरी आहिनि। तक़रीब दौरान लोक मौसीक़ी जो पिणु एहतमाम कयो वियो, जंहिं में फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कियो। सुगड़ कचेरी ऐं लोक मौसीक़ी जी महफ़िल राति देर ताईं जारी रही।